सलाम साथियों, आऊं तव्हांजी होस्ट अलीज़ा। अॼु तव्हांखे ॿुधाईंदसि चवड़ या टिणोठी जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। चवड़ या टिणोठी जो बूटो सिंध जे ज़रखेज़ कलराटी वारियासी तोड़े सैलाबी ज़मीन में फुटंदड़ केतिरा ई अहिड़ा बूटा आहिनि जन जे नालनि ऐं इस्तेमाल खां सिंध जी वॾी अक्सरियत अणवाक़िफ़ आहे। अहिड़नि बूटनि खे सिंध जा मालवंद कीअं इस्तेमाल कनि था, उनखे कहिड़नि नालनि सां सुञाणनि था, उहो मालूम करण बि वॾो थकाईंदड़ कमु आहे। पर दिलचस्पी ऐं शौक़ जे अॻियां को बि कमु ॾुखियो न आहे। अहिड़नि केतिरनि ई बूटनि में ही बि हिकु बूटो आहे। अचो मां तव्हांखे हिन दिलकश बूटे जो दीदार करायां थी। ही ॾिसो, ही आहे चवड़ जो बूटो। हिन बूटे खे किथे चवड़ त किथे टिणोठी बि चवंदा आहिनि। चवड़ अक्सर करे ज़रखेज़ ऐं पकियनि ज़मीननि में थिए थो। चवड़ जो बूटो परे खां हूबहू कांडेरे जो ॾेख ॾिए थो। कद, बुत, जिसामत, बीहक ऐं पननि जी साइज़ में बिल्कुलु कांडेरे जहिड़ो हुजे थो। चवड़ जो कद अक्सर करे 2 खां 3 फुट ऊचो थिए थो। चवड़ जी डांडी गोल ऐं ॾिसण में साई पर सुकल हूंदी आहे। ही ॾिसो, हिन जी डांडी गोल ऐं साई आहे ऐं असां हिन डांडी खे भने था ॾिसूं, ही सुकल काठी जहिड़ो आवाज़ कंदी। ही ॾिसो, हिन सुकल काठी जहिड़ो आवाज़ कयो। चवड़ जा पन जंतर जे पननि जियां हिक ॿिए जे साम्हूं सोणी कतार में बीठल हूंदा आहिनि, जेके जंतर जे पननि खां काफ़ी नंढा हूंदा आहिनि। ही ॾिसो, हिन जा पन जंतर जे पननि वांगुरु हिक ॿिए जे साम्हूं आहिनि ऐं काफ़ी नंढा आहिनि। चवड़ खे बकरियूं, मेहूं, ढगियूं ऐं उठ वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। चवड़ जो बूटो बकरियुनि में खीर वधाइण लाइ बकरियुनि खे खारायो वेंदो आहे, जंहिं सां बकरियुनि में खीर जी मिक़दार में काफ़ी वधारो अचे थो। चवड़ जो बूटो अक्सर करे मई जी सख़्त गर्मियुनि में फोटहड़ो शुरू करे थो। चवड़ जी डांडी में थोरी थोरी विथी ते नंढड़ियूं ॾोॾड़ियूं बि थियनि थियूं। ही ॾिसो, ही ॾोॾियूं डांडड़ी में अथसि, जेके हथ लाहिण सां तमामु सख़्त महसूस थींदियूं आहिनि, पर चवड़ जे बूटे में सूंह बि पैदा कंदियूं आहिनि त चवड़ जे नए बूटे लाइ ॿिज जो कमु बि कंदियूं आहिनि। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक ऐं चैनल सब्सक्राइब करणु न विसारींदा।